नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। वक़्त तव्हांखे दारोवाण खां ख़बर ॾींदा हलूं त यूसी शादी शहीद जे जनरल काउंसलर मुख़्तलिफ़ वार्डन काउंसलर जुल्फ़कार लाखो, वार्ड नंबर 1, वार्ड नंबर 2 जे मोहरम अली हाले पोटो, वार्ड नंबर 3 जे अब्दुल जब्बार हारी काउंसलर गुलबहार धारे जो अक़लियत काउंसलर सेवक यूथ काउंसलर ज़ाहिद शेख, जिन जी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ॿुधायो त असां 4 सालनि खां काउंसलर आहियूं, पर यूसी चेयरमैन शादी शहीद गुलाम अकबर असांजे यूसिन में को बि कमु करण लाइ तयारु न आहे, जंहिं करे असां मजबूर थी पंहिंजूं इस्तीफ़ा पंहिंजी पार्टी क़यादत ऐं ज़िले चेयरमैन खेरपुर ॾे ॾिनियूं आहिनि। हिन चयो त यूसी जा आयल फंड हड़प करे पंहिंजे पुट नाले ठीका कराए पाण हड़प करे छॾिया आहिनि, जंहिंजी इंक्वायरी कराई वञे। हिन चयो त यूसी में किथे बि को तरक़ियाती कमु नाहे करायो वियो। हिन पीपी चेयरमैन बिलाल भुट्टे ज़रदारी खां घुर कई त करप्ट यूसी चेयरमैन शादी शहीद गुलाम अकबर ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे, करप्शन कयल फंड जो अज़ालो कयो वञे ऐं यूसी शादी शहीद जे माण्हुनि सां इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।